नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां खबर ईंदड़ भारत के बदनाम ज़माना गुजी एजेंसी राज और पाकिस्तान में नेटवर्क इन जी अगुण एजेंट बेनकाब करे छड़ियो। पाकिस्तान में भारतीय गुजी एजेंसी राज और जासूसी नेटवर्क इन भेरे पाकिस्तान एक भारतीय टीवी चैनल ते बेनकाब कयो। प्रो पंजाब टीवी सां ॻाल्हाईंदे राज अगुण जासूस डिनल इंकशाफ कयो त हिन खे राज तरफां पाकिस्तान में बम धमाका करण लाइ मोकिलियो वियो हो। डिनल ही बि इंकशाफ कयो त जासूसी जे लाइ माण्हू सिर्फ भारत मोकिले थो, पाकिस्तान नथो करे। भारतीय टीवी चैनल के डिनल इंटरव्यू में राज एजेंट एतराफ़ कयो त हिन पाकिस्तान में भारत जे लाइ जासूसी कई ऐं पकड़ियो वियो। पाकिस्तान में 4 साल कैद काटे डिनल राह ऐं भारतीय फौज जे हिक ॿिए जासूस राजू बाबत बि ॿुधायो ऐं चयो त हू हाणे बि पाकिस्तान में कैद आहे। हिन जो चवणु आहे त हिन जी वापसी खां पोइ भारतीय हुकूमत हिन खे 15,000 रुपया ॾेई फारिग करे छॾियो। हाणे सख़्त गरीब वारी ज़िंदगी गुज़ार रहियो आहियां। भारतीय एजेंट जो चवणु आहे त राह हाणे बि पाकिस्तान में पंहिंजी सरगर्मियुनि में मुलविस है। पाकिस्तानी तमाम सुठा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।